अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, मुल्क जो जेको सियासी वायुमंडल आहे उनमें गर्मी वधंदी पई वञे। मुस्लिम लीग नून जे सरबराह मियां नवाज़ शरीफ ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान जी नाअहलीअ लाइ ॿिन्ही पार्टियुनि पारां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो दर खड़कायो वियो आहे। उन खां सवाइ अलामा ताहिरुल क़ादरी पंहिंजे इनक़लाब जी का तारीख़ अनक़रीब ॾियण वारो आहे। इमरान ख़ान जो इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जेको 14 अगस्त ते थियणो आहे उन लाइ तयारियूं जारी आहिनि। उन सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून जे अंदरि जेके मसइला आहिनि उन हवाले सां चौधरी निसार कुझु ॾींहं अॻु में मियां नवाज़ शरीफ सां रायविंड में मुलाक़ात कई ऐं इन हवाले सां इहे ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं त अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ खे को सेफ एग्ज़िट ॾियण लाइ बि हुकूमती जेके अॻुवान आहिनि उन्हनि विच में को इतफ़ाक़ थी वियो आहे। उन सां गॾोगॾु ऑपरेशन ज़रबे अज़्म जारी आहे। इन्हनि सभिनी शयुनि ते कोशिशि कंदासीं पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में असां रोशनी विझूं। मूंखे अॼु पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे असांजे राजधानी टाइम जे अॻूणे को होस्ट ऐं हिकिड़े लेखक, कालम निगार ऐं तज़िये निगार जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर, वॾे वक़्त खां पोइ प्रोग्राम में अचण ते तव्हांखे भलीकार चवंदा, महिरबानी तव्हांजूं। सभिनी खां पहिरीं हाणे मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे ॾिसो, साल सवा साल थियो आहे। पाण पीपल पार्टी जे 5 सालनि वारे दौर में तमामु घणा प्रोग्राम कया। उन वक़्तु बि हर 2 महीने 3 महीने तारीख़ूं ईंदियूं हुयूं त अॼु थी पीपल पार्टी जी हुकूमत वञे, सुभाणे थी वञे। हीअ नून जी हुकूमत आई आहे त साल पूरो कोन थियो त वरी तारीख़ूं अचणु शुरू थी वियूं। ऐं हाणे शेख रशीद जीअं थो ॻाल्हाए, चौधरी बिरादरान जीअं था ॻाल्हाइनि, अलामा ताहिरुल क़ादरी, इवन इमरान ख़ान, हू त तसुरु इहो पिया ॾियनि त शायदि हाणे हुकूमत कुझु ॾींहंनि जी महिमान आहे। अगस्त खां अॻु में ही शायदि या क़ुर्बानी जी ईद खां अॻु में क़ुर्बान थी वेंदा। त ओवरऑल जेकॾहिं पाण भेट कयूं पीपल पार्टी जी हुकूमत जा 5 साल ऐं मियां नवाज़ शरीफ जा, उन वक़्तु जेके तारीख़ूं मिलियूं पिए, अॼु जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, इन्हनि में को फ़र्क़ु नज़र अचे थो या तव्हांखे लॻे थो त इहे उहो ई हवाई ॻाल्हियूं आहिनि जीअं माज़ी में थींदियूं रहियूं? अता सभ खां अॻु तव्हांजी महिरबानी, तव्हां पुराणा ॾींहं यादि ॾियारे छॾिया जॾहिं हिन ई सेट ते असीं प्रोग्राम कंदा हुआसीं। जेका तव्हां पीपल्स पार्टी जे 5 साल पुराणे दौर ऐं उनजे डेडलाइन्स ऐं हुकूमत अबगई वारी कहाणी हूंदी ऐं जेका हाणे सूरत हाल आहे उन में हिकिड़ी ममासिलत, हिकिड़ी बिल्कुलु सिमिलरिटी त आहे। उहा इहा त पीपल्स पार्टी गवर्नमेंट बि तव्हांखे यादि आहे जॾहिं शुरू में आई त मोहतरमा ऐं शहादत खां पोइ उनजी स्ट्रॉन्ग पोज़ीशन हुई ऐं एस्टेब्लिशमेंट सां कंहिं हथे टकराव में हुआ। पोइ होरियां हुनखे कमज़ोर करण जी हिकिड़ी कोशिशि थी, पॉलिटिकल सीन अहिड़ो तयारु थियो। जजिस वारे केस में ठीकु 1 साल पोइ 2008 जे इलेक्शन थी अर्ली उन महीने में। उनखां पोइ 2009 जे अंदरि लॉन्ग मार्च थियो 15 मार्च ते हिकिड़ो तारीख़ी जेके मियां साहब लीड कयो। जंहिंखां पोइ इहो थियो जो पीपल्स पार्टी गवर्नमेंट वई त कोन पर गोॾनि भर किरी ज़रूरु। ऐं 5 सालनि में सिधी थी साम्हूं पावरफुल तरीक़े सां त इस्लामाबाद में असांखे नज़र न आई, मुल्क में नज़र न आई। हिन वक़्तु उहो साॻियो ई स्क्रिप्ट आहे। 1 साल मियां साहब खे थियो आहे बिल्कुलु, ऐं पोएं साल जून में मियां साहब जी गवर्नमेंट फॉर्म थी, अप्रैल में इलेक्शन थी ऐं साल खां पोइ तव्हां ॾिसो गुज़िरियल महीने खां वठी जीअं तरह सां माहौल तयारु थियो आहे। पहिरियां मॉडल टाउन वारो सानियो थियो, उनखां पोइ इमरान ख़ान बहावलपुर जे जलसे में जेको 14 अगस्त ते सुनामी इनकलाब वठी अचण जी ॻाल्हि कई आहे हिते इस्लामाबाद में, ऐं ताहिरुल क़ादरी जो इनकलाब, शेख साहब जूं पंहिंजियूं शेख चिली वारियूं ॻाल्हियूं, उन मां त हिकिड़ो लॻे थो त हिकिड़ी अञा बि कुवत आहे जेका जीअं पीपल्स पार्टीअ खे हुननि 5 साल हिकिड़ी पावरफुल तरीक़े सां हुकूमत करणु न ॾिनी। हू चाहिनि था नवाज़ शरीफ बि ईअं ई हिकिड़ो ऑल पावरफुल हुकुमरान न हुजे बल्कि हिकिड़ो कंप्रोमाइज़िंग हुकुमरान हुजे। इन लाइ मूं हिकिड़ो कॉलम बि लिखियो पोएं हफ़्ते त उन में हिकिड़ी कोशिशि थींदी हिन गवर्नमेंट खे वञण जो चांस फिल वक़्तु नथो नज़र अचे, छो जो ऑपरेशन ज़रब अज़ब जी तव्हां ॻाल्हि कई, कुझु ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेको आर्मी चीफ आहे या मिलिट्री इस्टेब्लिशमेंट आहे उहा मियां साहब सां काफ़ी हद ताईं यकराया। पर हिकिड़ो इहा कोशिशि ज़रूरु थींदी त मियां साहब खे एतिरो कमज़ोर कजे जो हू इंडिपेंडेंटली आज़ादाना पाण फ़ैसिला न करे सघे, छो जो पोएं अरसे में तव्हां ॾिसो त मिलिट्री यको पावर में रही मुशर्रफ जे दौर में, पीपल्स पार्टी जे दौर में अपर हैंड हुननि जो रहियो त हीउ पंहिंजो कॾहिं अपर हैंड कंप्रोमाइज़ न ॾींदा। ऐं मियां साहब लॻे ईअं पियो त को अहिड़ी बार्गेनिंग पोज़ीशन में हूंदो ऐं एॾे स्ट्रॉन्ग पोज़ीशन में न हूंदो। बाक़ी हाणे हुकूमत खे त तंग करण जे लाइ कॾहिं इनकलाब ईंदो, कॾहिं सुनामी ईंदी। तव्हां ॾिसो त अॼु हबीब जालिब जा शेर पढ़े पियो शहबाज़ शरीफ़ ऐं लेनिन ऐं मार्क्स जूं ॻाल्हियूं करे थो ताहिरुल क़ादरी ऐं गॾोगॾु हिटलर ऐं मेसोलिनी सां भेटे थो शरीफ़ भाइरनि खे, त हीअ त इनकलाब ऐं टर्मिनोलॉजी ऐं लफ़्ज़ ई तब्दील थी विया आहिनि पाकिस्तानी। न सिकंदर, हाणे ओवरऑल चलो ॿियूं सभु शयूं पंहिंजे पासे, ताहिरुल क़ादरी जो किरदारु कीअं आहे, कैनेडियन शहरी आहे, मादी में हुन छा छा कयो छा छा न कयो, पर ओवरऑल जेके ॻाल्हियूं
ताहिरुल क़ादरी करे थो हिन जमहूरियत जे बारे में, हुकुमराननि जे बारे में, उहे ॻाल्हियूं त सौ सैकड़ो सही आहिनि न। हिन सिस्टम में रहंदे तजुर्बात पाण कया आहिनि, सिंध में बि तव्हां ॾिसो पिया हालत छा आहे, वफ़ाक़ में, सूबनि में बि। ऐं जीअं मुस्लिम लीग नून जा माना मिट माइट भाइटा भाणेजा नाठी या पुट धीअरूं, उहे जीअं सॼे इक़्तिदार ते क़ाबिज़ नज़र अचनि पिया, त अलामा ताहिरुल क़ादरी ॻाल्हि त सही थो करे। अथा ॾिसो, ॻाल्हि अगरि त पाकिस्तानी आइन खणी जीअं करे पियो त 40 आर्टिकल बुनियादी हक़नि जे मुतलिक़ आहिनि, बाक़ी गवर्नमेंट ऑपरेशन जे मुतलिक़ आहिनि, उहा त ठीकु आहे। लफ़्ज़ी आइनी क़ानूनी पोज़ीशन त ठीकु आहे जेकी ॻाल्हि करे पियो। इहो सभ खां वॾे में वॾो ज़ोर आहे 62 ते, जेको अचानक वरी मामिलो पैदा थियो आहे त इमरान ख़ान जे पार्टीअ मियां साहब ते, मियां साहब जी पार्टी न पर असलान इफ़्तिख़ार इमरान ख़ान ते पियो आहे, तव्हां सादिक़ अमीन न आहियो। असल मसइलो इहो आहे त इहा ॻाल्हि करे केरु पियो ऐं कहिड़े नियत सां पियो करे, कहिड़े वक़्तु ते पियो करे। अलामा क़ादरी तव्हां पाण ख़बर आहे त हिन मुल्क में MNA हो, हितां हलियो वियो ऐं हुनजी हमेशह मशकूक पोज़ीशन रही आहे। इन ई मॉडल टाउन वारी मियां साहब जी मस्जिद में चवनि था त अर्ली 80s में इमाम बि रहियो आहे ऐं आशीर्वाद में रहियो। उन खां पोइ अलामा ताहिरुल क़ादरीअ जी कुझु तव्हां ॾिसो ज़हनी पोज़ीशन बि तव्हांखे हिकिड़ी बैलेंस नज़र न ईंदी। माना इहो मुनासिबु नथो अमल लॻे ईअं चवणु, पर कंहिं महिल कहिड़ियूं ॻाल्हियूं अचानक उन जो जेको टेम्पो आहे हिकिड़ो तमामु हाई पिच ते वञे थो, वरी हेठि किरे थो। तव्हां ॾिसो आयो जेको चई पियो त हीअं इनकलाब पिया आणियूं, वॾा इनकलाब थधो आहे। न ॻाल्हि हुन किरदार जी त उनखे त बहस कयूं कोन था। ॻाल्हि आहे त जेको उहे ॻाल्हियूं रखे पियो, जेका ॻाल्हि करे पियो, उहा ॻाल्हि केतिरे हद ताईं सही आहे? ॻाल्हि त बिल्कुलु ठीकु पियो करे त 62 ते अमल थिए, मुल्क में आइन ऐं क़ानून जी हुकुमरानी थिए, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त उहा इहो रुगो ॻाल्हि करणु अहम न आहे न। ईअं त पीपल्स पार्टी 5 साल कंदी रही त जमहूरियत जी बहितरीनु इंतकाम आहे ऐं जमहूरी प्रोसेस जी ॻाल्हि आहे, पर जेका करप्शन जेका तबाहियूं हुननि कयूं उहे तव्हांजे अॻियां आहिनि। इहो ॻाल्हि करण जे पुठियां इम्पोर्टेंट हूंदो आहे त माण्हू ॻाल्हि करे केरु पियो ऐं कहिड़े वक़्तु ते करे पियो ऐं अॻियां कहिड़ा मक़सद आहिनि। ताहिरुल क़ादरीअ जो हिकिड़ो वाज़े मक़सदु नज़र पियो अचे त हिन हुकूमत खे कमज़ोर कजे, जीअं मूं सवेर बि चयो, नंबर 1। नंबर ॿियो त पंहिंजो को स्पेस ॻोल्हिजे। ऐं ॿियो तव्हां ॾिठो त ताहिरुल क़ादरी हिते आयो हो पोएं साल पीपल्स पार्टी जे दौर में, तमामु वॾी खंदा पेशानी सां आसिफ अली ज़रदारी जी टीम हिनखे पैकअप करे कंटेनर मां कैनेडा मोकिलियो। कैनेडा मां जेको हंध दफ़े आयो आहे उन जे पुठियां ॿिया मामला आहिनि। हिकिड़ो मामिलो त उहो ई आहे जेको मनी लॉन्ड्रिंग जो केस आहे, जेको अल्ताफ़ हुसैन जंहिंमें फाथो आहे लंडन में। ऐं हिन जे मुतलिक़ बि चवनि था त कैनेडियन हाई कमीशन में जेका पाकिस्तानी हाई कमीशन आहे, कुझु आला अमलदार आहे, मियां साहब ऐं पार्टी जे जेके हॉकिश लॉबी आहे, उन्हनि जे चवण ते उन्हनि कोशिशि कई त हिनखे कंहिं अहिड़े केस में जे अंदरि बंदि कजे, छो जो मिनाजुल क़ुरान जी सॼी दुनिया में ऑपरेशन आहिनि जेका हू चवनि पिया, ऐं कैनेडा में यूरोप में तमामु ज़बरदस्त ऑपरेशन आहिनि। किथे कान का हैंकी फेंकी त हूंदी, नेचुरल आहे, जेको टैक्स डिविजन हूंदी, को ॿियो मामिलो हूंदो, जेको हिते FIA ख़ुदि पाकिस्तान में ऐं नेब कमु शुरू कयो आहे त मिनाजुल क़ुरान ऐं PAT पाकिस्तान अवामी तहरीक जा अकाउंट्स ॿियूं शयूं खोलणु शुरू कयूं। उन मां ताहिरुल क़ादरी हुतां सिल्प थियणु बि इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट आहे त किथे इन ते सुभाणे मूंसां हशर अल्ताफ़ हुसैन वारो मामिलो थिए, मां अहिड़े के पिंजोड़ में अची वञा जितां पॉसिबल न हुजे निकिरणु। ॿियो जेको हुनजो आहे उहो इहो आहे त कंहिं इन्हनि धुरनि जे चवण ते ज़रूरु आयो हूंदो, जिन धुरनि जे चवण ते अॻु में बि आयो हो। अॻु में हुन अटैम्प कई, हुननि जो ख़्यालु हो त अगरि लख खनि माण्हू निकिरनि था, या 3 लख या 5 लख, जेको इमरान ख़ान 10 लखनि जी ॻाल्हि थो करे, अगरि लखे माण्हू निकिरनि था पोइ त हुकूमत डीसीट थी सघे थी, पर 20-25 हज़ार माण्हू त इनकलाब न ईंदो। हाणे हिकिड़ी कोशिशि ॿी थिए पई त ताहिरुल क़ादरी या इमरान ख़ान या इन्हनि समूरनि फोर्सिस खे, चौधरीज़ वग़ैरह, सॼो पंजाब PP सेंटर आहे, सेंटर ॿिया, इनखे गॾे हिकिड़ी अहिड़ी फोर्स क्रिएट कजे जो हिन हुकूमत खे बिल्कुलु या त ओवरथ्रो कजे। हिकिड़ी अल्टीमेट ऑब्जेक्टिव इहो हूंदो जेको फिल वक़्तु नज़र नथो अचे, ॿी हूंदी त हिनखे त कमज़ोर कयो, पर हाणे उहो सॼो मामिलो हूंदो, इहो सॼो मुनसर आहे माण्हुनि ते। हाणे माण्हू जेके आहिनि उहो पाकिस्तानी जेका रीसेंट हिस्ट्री आहे एहतजाजनि वारी, उन में लखे माण्हू, जीअं मिस्र जे अंदरि इनकलाब आयो, अरब स्प्रिंग जे अंदरि तव्हां शयूं ॾिठियूं, ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेका अचनि पियूं तब्दीलियूं, उन वांगुरु पाकिस्तान जे अंदरि फिल वक़्तु अहिड़ी सूरत हाल न आहे। जंहिंजे करे पॉसिबल इहो आहे त ताहिरुल क़ादरी सवाइ हिकिड़ो वॾो ह्यूज माना कंट्रोवर्सी क्रिएट कंदो, अञा ख़ुदि हू पंहिंजे सिफ़नि में बि बराबरि न आहिनि। इमरान ख़ान सुनामी जी ॻाल्हि पियो करे, इनकलाबी ॻाल्हि पियो करे, चौधरीज़ विच ते बीठा आहिनि, ऐं शेख रशीद विच ते पैगाम रसानी जो कमु पियो करे। जंहिं ॾींहुं इहे मिलिया, अञा त ख़ैर रमज़ान शरीफ़ पियो आहे, 14 अगस्त घणो टाइम आहे, मोस्ट लाइकली ही पाण मिली वेंदा। जेके धुरियूं चाहिनि थियूं हुननि जे ज़रिए कुझु करणु, त उन्हनि खे मिलाइणु ज़रूरु चाहींदियूं, ऐं मिलिया त पोइ हुकूमत लाइ सीरियस थ्रेट हूंदो। हा, पोइ जेका हीअ एजेंडा चाहिनि था त मुल्क जे अंदरि आइनी इनकलाब अचे, क़ानूनी अचे, त पोइ त ख़ुर्शीद शाह सही ॻाल्हि पियो चए। हू चए पियो त
नंबर 1 हुन चयो आहे त हुकूमत जो मुद्दो 5 साल मां 4 साल कयो, जिन मतिलबु आइन तरमीम दरकार आहे। नंबर 2 हुन चयो आहे जेको सीजे ही जेको चीफ इलेक्शन कमिश्नर जो अपॉइंटमेंट आहे उन में शर्त आहे रिटायर्ड जज वारो पॉसिबल न आहे, इन करे तव्हां तरमीम करे को सीनियर ब्यूरोक्रेट या को ॿियो माण्हू सीनियर कानूनदान में शामिल कयो, जंहिंजो मतिलबु आहे त पोइ जेको ताहिर क़ादरी चए पियो ऐं जेको PTI चए पई, जेका हुकूमत चए पई या अपोज़िशन पीपल्स पार्टी बि हुन में चवणु शुरू कयो आहे, सभु गॾिजी सॼी हिकिड़ो ब्रॉडर फ्रेमवर्क ठाहिनि त मुल्क जे अंदरि इलेक्शन सुधारा कीअं ईंदा, रूल ऑफ लॉ जी हुक्मरानी कीअं हूंदी, जंहिंजो मतिलबु आहे त वरी इहो कानूनी कमु थींदो, आइनी कमु थींदो, तरमीम जो कमु थींदो ऐं वरी हिकिड़ो हुकूमत नओं पंहिंजे लाइ हिकिड़ो रस्तो कढंदी। न पर आइनी तरमीम वारो कमु त तॾहिं थिए जॾहिं ताहिरुल क़ादरी जी नुमाइंदगी हुजे। ताहिरुल क़ादरी त न असेंबलियुनि खे थो मञे, न हिन मौजूदा आइन खे थो मञे, न हिन जमहूरी निज़ाम खे थो मञे। हू त चए थो इनक़लाब ईंदो, इनक़लाब खां पोइ हीउ सभु सिस्टम ख़तमु कंदासीं, नओं सिस्टम आणींदासीं, जंहिंमें सभिनी खां वॾी ॻाल्हि जेका थी आहे उहा आहे त 35 सूबा ठहंदा मुल्क में। इहो तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई ऐं वक़्ताइती ॻाल्हि आहे। अलामा साहिब जो इनक़लाब आहे, हिन महिल त हुनजो को ब्लू प्रिंट साम्हूं न आहे, को दस्तावेज़ कोन्हे। इनक़लाब ईअं त कोन ईंदा आहिनि, हिकिड़ो अनारकी ईंदी आहे त तव्हां सिचुएशन ॾिसंदा आहियो, मॉब हूंदो, झगड़ो थींदो, झेड़ो थींदो, जीअं मॉडल टाउन में हिन जे कारकुननि सां थियो, माण्हू मरंदा, हुन खां पोइ अनारकी खां पोइ गवर्नमेंट खे डीसीट कबो या हिकिड़ो मुल्क जे अंदरि हिकिड़ो फस क्रिएट कबो, उहो त ठीकु आहे। इनक़लाब जे लाइ अलामा क़ादरी वटि एजेंडा कहिड़ी आहे? मसलन हिन महिल ते ब्लू प्रिंट को कोन्हे त इनक़लाब कीअं ईंदो, केतिरा माण्हू ईंदा, पोइ छा हुकूमत ओवरथ्रो थींदी, उन खां पोइ कहिड़ियूं काउंसिल्स ईंदियूं, इंटरिम गवर्नमेंट कीअं हूंदी, इहो सभु कुझु अगरि थींदो, हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको जंहिंजी पार्लियामेंट में का नुमाइंदगी कोन्हे का, त मुल्क जे अंदरि जेके पार्लियामेंट में फोर्सिस आहिनि या पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके एस्टाब्लिशमेंट जेका हिन मुल्क खे रन थी करे ऐं पावरफुल अस्करी क़ुवतूं आहिनि, उहो सभु कुझु हिनखे ईअं करणु ॾींदा। त इनक़लाब त इहो हिकिड़ो वॾो धोखो ऐं सराब आहे। मतिलबु ताहिरुल क़ादरी जो इनक़लाब जे अंदरि सवाइ लफ़्ज़ी जेका हुन जे अंदरि हिकिड़ी जोश हमेशा कंदो आहे, बाक़ी उन खां हेजानी कैफ़ियत हिकिड़ी खां सवाइ ॿी का न। पर हिकिड़ी दुर खे तव्हां विसारे पिया, MQM ताहिरुल क़ादरी जी APC में बि शरीक थी, ॿिए पासे इमरान ख़ान, इहे इन्हनि सभिनी जे विच में MQM सां गॾु जेकॾहिं असांजी कॉमप्रस पार्टी साईं जलाल महमूद शाह जी उहा वञी शरीक थी हुन APC में, उन माण्हू जी जेको चवे त 35 सूबा मुल्क में ठाहींदासीं, उहो कीअं थो तव्हांखे? इहो तमामु अनफॉर्चुनेट आहे। इन में मां हिकिड़ी ॻाल्हि कोट करणु चाहींदुमि। असांजो हिकिड़ो सीनियर तजज़ियेनिगार दोस्त आहे नसीब मेमन साहिबु, उन हिकिड़ो कॉलम बि लिखियो डेली कावश में, जंहिंमें उन ते जेका जलाल महमूद शाह ऐं ग़ुलाम शाह जी शिरकत उनजे पार्टीअ तमामु शदीद रद्देमल ज़ाहिर कयो आहे ऐं जेका ख़ुदि सवाल ई आहे त हिकिड़ी अहिड़ी पार्टी जेका इनक़लाब आणे पई, इनक़लाब जो ब्लू प्रिंट फ़िलहाल इहो साम्हूं आहे त मुल्क में 35 सूबा हूंदा। 35 जो मतिलबु आहे त सिंध जा 5 सूबा हूंदा या 7 सूबा हूंदा। त अहिड़ी पार्टीअ सां छा सिंध जी कॉमप्रस धुरियूं ऐं लिबरल क़ुवतूं, जमहूरी क़ुवतूं गॾु हुजनि घुरिजनि, पोइ त पीपल्स पार्टी तमामु बहितर पई करे। त हू कंहिं बि अहिड़े हिसे जो, कंहिं बि अहिड़े कंहिं मूवमेंट जो, एडवेंचर जो हिसो थियणु कोन था चाहिनि। फॉर एग्ज़ाम्पल ताहिरुल क़ादरी जो हिसो थियणु नथा चाहिनि, फॉर एग्ज़ाम्पल इमरान ख़ान जो थियणु नथा चाहिनि, शेख रशीद वारो जेको इनक़लाब आज़म आहे जेको हिन सॼे मामले जो, उन सां हू शरीक थियणु कोन था चाहिनि। त कॉमप्रस सिंध जे अंदरि बि जेके असांजा आहिनि उहे इंतिहाई कंफ्यूज़ड आहिनि, क्लियर एजेंडा कोन्हे का। हर उहो माण्हू जेको हुननि जे बारे में का क्रिटिकल राय रखे थो, को तजियो करे थो, का सम्झाणी ॾिए थो, त उन ते हू स्कैंडलाइज़ कनि था, ॻाल्हाइनि था। अदरवाइज़ इहो ताहिरुल क़ादरी सां ख़ुदि साईं जलाल महमूद शाह जे पार्टीअ जो मौजूदु हुजणु ऐं ग़ुलाम शाह जेको हमेशह हिकिड़ो मिस्टीरियस किरदारु रहियो आहे सिंध जे कॉमप्रस सियासत जो, उते हुजणु मतिलबु इहो कुझु सुठो साउंड बि कोन्हे को ऐं नॉट अ गुड साइन, नॉट गुड ओमेन जी अंग्रेज़ी में चवंदा आहिनि। पर इंतिहाई बुरी ॻाल्हि इहा आहे त इन सां जेको मैसेज वेंदो उहो तमामु ख़राबु ईंदो। त सुभाणे तव्हां ताहिरुल क़ादरी जो उन एजेंडा जो हिसो हूंदा जेका नवाज़ शरीफ़ खे डिसेट कंदी, हिकिड़े तरफ़ तव्हां पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में नवाज़ शरीफ़ सां गॾु रहिया, सिंध जो कॉमप्रस बाय एंड लार्ज मियां साहिब सां हर दौर में गॾु रहियो आहे, हुकूमत में बि गॾु रहियो आहे, अपोज़िशन में बि गॾु रहियो आहे। तव्हां अचानक वरी मियां साहिब खे बि छॾियो, पीपल्स पार्टी खे बि छॾियो, ॿ मेन स्ट्रीम पार्टियुनि खे बि छॾियो, तव्हां हिकिड़ी अहिड़ी पार्टी खे कढ लॻायो जंहिंजो इनक़लाब जो अञा को खाको वाज़े कोन्हे, सिर्फ़ु खाको इहो आहे त मुल्क में 35 सूबा ठहंदा। हाणे इहो त साईं जलाल महमूद शाह या ग़ुलाम शाह ई ॿुधाए सघंदा। चलो टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो, नारीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नारीन प्रोग्राम में बेहर भलीकार। सिकंदर, हाणे जेको ओवरऑल पाण ब्रेक खां अॻु में ॻाल्हाए पिए, तव्हांजो अंदाज़ो इहो आहे त शायदि अॻिते हली ही ताहिरुल क़ादरी, इमरान ख़ान, शेख रशीद, चौधरी बरादरान या शायदि किथे अची MQM बि इहे गॾिजी वञनि। पर जेको ताहिरुल क़ादरी मुस्तक़िल ॻाल्हाए पियो सुनामी ते, इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च ते,
उन मां त किथे बि तासुर नथो मिले त को ताहिरुल क़ादरी हिन मूड में आहे त इमरान ख़ान सां गॾिजी को एहतजाज कजे। ऐं ॿियो लीडरशिप जो जेको असां वटि तज़ाद हमेशह रहियो आहे, छा ताहिरुल क़ादरी इमरान ख़ान जी क़यादत में वञी एहतजाज कंदो या इमरान ख़ान ताहिरुल क़ादरी जी क़यादत क़बूल करण लाइ तयारु थींदो सुभाणे? अता हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त इमरान ख़ान एज़ अ टॉप लीडर ॾिसो त उहो कंफर्टेबल न आहे, उहो त चौधरी सां बि कंफर्टेबल न आहे ऐं ताहिरुल क़ादरी साहब न आहे, पीपल्स पार्टी ज़रदारी साहब सां बि न आहे, मियां साहब सां बि न आहे। हुन जो हिकिड़ो स्ट्रांग ऐं अजीब हिकिड़ो करेक्टर आहे, हू कंहिंसां बि ख़ुशि न आहे, हिकिड़ो एंग्री यंग मैन आहे। हालांकि यंग मैन बि कोन्हे, कोई ओल्ड मैन नाउ 60+। जेको ॿियो प्रॉब्लम आहे, तव्हां उनजो नंबर 2 तव्हां ॾिसो अॼुकल्ह जेको वर्चुअली आहे, उहो शाह महमूद कुरैशी आहे। ॿ ॾींहं अॻु शाह महमूद कुरैशी चौधरी सां मुलाक़ात कई, चौधरी जे घरां निकितो सिधो ताहिरुल क़ादरी सां मुलाक़ात कई ऐं शाह महमूद ताहिरुल क़ादरी सां मुलाक़ात कई, शाह महमूद वरी खुर्शीद शाह सां मुलाक़ात कई ऐं शाह महमूद वरी जेको इनकलाब आज़म आहे हिननि जो टेलीविज़न जो इनकलाबनि जो आज़म आहे शेख रशीद, उन सां मुलाक़ात कई। इन जो मतिलबु आहे हिननि जे विच में का न का अहिड़ी कुवत आहे जेका ब्रिज वारो कमु पई करे ऐं मिलाइण जी कोशिशि ज़रूरु आहे। ऐं जेकॾहिं इहे सभु मिलंदा त पोइ का हुकूमत ख़िलाफ़ु हिकिड़ी वॾी मुहाज़राई थी सघे थी। उन में फ़िलहाल अञा पीपल्स पार्टी जो फ़ैसिलो न आहे थियो, पर पीपल्स पार्टी जूं ॻाल्हियूं तव्हां यादि आहे ऐं ज़रदारी साहब जे वाइदा मुआदा के क़ुर हदीस न आहिनि रहिया ऐं हिननि खे का अहिड़ी का गारंटी का अश्योरेंस मिले त वाक़ई गवर्नमेंट ओवरथ्रो पई थिए हिन साल या अॻिते या अॻे सेटअप जे अंदरि का छा वर्किंग हूंदी त पीपल्स पार्टी बि शायदि हिनखे शामिलु थियणु चाहींदी। पर इहो हिन वक़्तु कयास वार आई बिल्कुलु इन करे मुमकिन न आहे, छो त पीपल्स पार्टी तमामु घणी कंफर्टेबल आहे PMLN सां ऐं PMLN बि तमामु घणी कंफर्टेबल आहे पीपल्स पार्टी सां। अॼु मियां साहब जॾहिं असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं त कराची में अमन अमान ते रिव्यू कयो अथऊं, कल्ह परवेज़ रशीद वियो कराची ऐं मियां साहब आतो वेठो आहे त ज़रदारी साहब मुल्क में अचे त मामला ऐं ज़रदारी साहब जॾहिं आयो, जीअं आयो त फौरन अॻम त ज़रदारी साहब हिते इस्लामाबाद सां मिलणु आयो, पर हाणे त मियां साहब पाण पंहिंजे टीम सां कराची वञणु चाहींदो ऐं जिते हू हूंदा कंफर्टेबल, छो जो हिन में पोयां पहचान कयो अथऊं। उन जे अंदरि जेका तव्हांजी ॻाल्हि आहे त हिननि खे मिलाइण वारी कुवत ऐं प्लस ही मिली छा फ़ैसिलो कंदा, उन में लीडरशिप जो बहरान यकीनन रहंदो। इमरान ख़ान न चाहींदो त हुनजी पोज़ीशन कंप्रोमाइज़ थिए, शेख रशीद इमरान ख़ान गॾु वेहनि था त यकीनन शेख रशीद नंबर 2-3 हूंदो, शाह महमूद नंबर 2-3 हूंदो, अहिड़े तरह सां चौधरीज़ वेहनि था त नंबर 2-3 वारी ॻाल्हि आहे, कंफर्टेबल हूंदा। जेको ताहिरुल क़ादरी आहे उनखे बि हाणे इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त हू नंबर 2-3 थींदो त इमरान ख़ान क़बूलींदो, अदरवाइज़ इमरान ख़ान कॾहिं बि इहो क़बूल न चाहींदो त हू ताहिरुल क़ादरी जो नंबर 2 थी वेही रहे। ताहिरुल क़ादरी नज़र अचे थो नंबर 2 थियण लाइ तयारु थी वेंदो। ताहिरुल क़ादरी जी का पक नथी ॾेई सघिजे, तमामु हिकिड़ो वॾो मुतालबो कंदो आहे त हीउ हिटलर ऐं मुसोलिनी जा पैरोकार, वरी पोइ तव्हां ॾिसो वरी थोरो हुनजे अंदरि हिकिड़ो अहिड़ो प्रॉब्लम आहे जो अप्स एंड डाउन्स आहिनि ऐं इहो मोस्ट लाइकली जेके धुरियूं मूं सवेर बर्स कयो जे चाहींदियूं त हिननि ॿिन्ही खे पैचअप कराइजे ऐं हुकूमत खे बाक़ाइदा स्ट्रॉन्ग क़िस्म जो टफ टाइम ॾिजे त पोइ यकीनन चाहींदा ॿिन्ही खे पैचअप कराइजे। ताहिरुल क़ादरी नंबर 2 ते राज़ी थी वेंदो, उहो खणी पोइ हुनजो मैकेनिज़म ईअं हूंदो, को इनकलाब आज़म हूंदो, को इनकलाब आला हूंदो, जीअं उहिदा आहिनि पार्टी जो को चेयरमैन आहे, को पार्टी जो सरपरस्त आला आहे, का वर्किंग इनकलाब जी अहिड़ी शिकिल हूंदी। हाणे पोइ ॾिसूं त इनकलाब ऐं सुनामी जेका आमिज़श आहे ऐं जेको हिनजो इम्तिज़ाज आहे या मिलाप आहे या जेका इहा अनहोली अलायंस आहे या इहा हिकिड़ी सियासी ऐं वक़्ताइती शादी आहे, उहा थिए कॾहिं थी, मुंहिंजे ख़्याल ईद खां पोइ ई वाज़ थी। अच्छा, हाणे जेकॾहिं इमरान ख़ान जा मुतालबा जेके ॾिसूं जेके हुन बावलपुर वारे जलसे में रखिया, उनमें तक़रीबन अक्सरियत जेका मुतालबनि जी आहे उहे सिधो सऊं इलेक्शन कमीशन सां, इलेक्शन ट्रिब्यूनल सां, आला अदलिया सां, उन सां लाॻापियल आहिनि। माना हुकूमत जेकॾहिं चाहे बि तॾहिं बि उन्हनि में कुझु नथी करे सघे। हाणे उहे मुतालबा साम्हूं रखी ऐं इमरान ख़ान लॉन्ग मार्च करणु पियो अचे, इन लॉन्ग मार्च जो सवाइ इन जे मुंहिंजे ख़्याल में ॿियो को मक़सदु त नज़र नथो अचे त हुकूमत ते हिकिड़ो प्रेशर हुजे, छो त हिन लॉन्ग मार्च जे नतीजे में हुकूमत इन पोज़ीशन में त कोन्हे त इमरान ख़ान जा इहे मुतालबा मञे। अतः इहो बिल्कुलु तव्हां सही चयो, लॉन्ग मार्च जो वॾे में वॾो मक़सदु इहो हूंदो त हुकूमत खे प्रेशर वारी पोज़ीशन में खणी अचे, बार्गेनिंग पोज़ीशन में खणी अचे ऐं अंडर हैंड हुजे, जीअं पीपल्स पार्टीअ सां जजिस लॉन्ग मार्च में मियां साहब कयो। जेका ॿी ॻाल्हि अहम आहे उहा इहा आहे त इमरान ख़ान ख़ुदि बि क्लियर न आहे। मां उनजूं स्टेटमेंट्स फॉलो कयूं न, हिकु टीवी चैनल खे हुन इंटरव्यू ॾिनो आहे 2 ॾींहं अॻु, जंहिंमें हू चए पियो 14 अगस्त ते असीं हिन सोच वीचार कयूं पिया, हिकिड़ी बैकडोर कोशिशि थी रही आहे स्ट्रॉन्ग क़िस्म जी। न पर कल्ह त हुन चयो आहे त तयारियूं कनि कार कनि, उहो त ज़रूरु आहे, पोइ हुन अनाउंसमेंट कई आहे ऐं ज़रूरु ईंदा बि, पर हाणे उनजी शकिल कहिड़ी हूंदी। तव्हां इन खां अॻु इमरान ख़ान इस्लामाबाद में आयो, चौधरी निसार हुनखे फैसिलिटेट कयो, पुरानी दोस्ती बि तालुक बि एचीसन कॉलेज में पढ़िया बि आहिनि ऐं चौधरी निसार हिन करे ज़ेर अताब आहे अॼुकल्ह। मियां साहब अॼुकल्ह नओं मॉडल आहे त वफ़ादारी में को बि खलल नथो चाहे, जीअं ज़रदारी साहब नथो चाहे। उनजे अंदरि ॾिसो या त पोइ जेकॾहिं अहिड़ो तय मामिलो थियो त पोइ ही ईंदा लॉन्ग मार्च कंदा ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त इलेक्शन रिलेटेड जेतिरा मुतालबा हूंदा, जेतिरा मैक्सिमम पॉसिबल अवेलेबल
थी सघंदा त उनखे चवंदा असीं कयूं पिया नंबर 1 ऐं पोइ ही ईंदो लॉन्ग मार्च अचे ऐं हितां हलिया वेंदा पोइ ताहिर कादरी वांगुरु इन ज़ालिम सफ़ा हुक्मराननि से जान छुड़ानी वारी ॻाल्हि न हूंदी पोइ ईंदा ऐं वर्किंग करे पोएं दफ़े वांगुरु PTI मोटी वेंदी पर हाणे उहो डिपेंड थो करे त अॻियनि ॾींहंनि में थिए छा थो छो जो हिते अनप्रडिक्टेबल घणियूं शयूं आहिनि कंहिं न सोचियो त मॉडल टाउन वाक़े खां पोइ ताहिर कादरी खे एॾो बूस्ट मिलंदो जेकॾहिं उहो न थिए हा वाक़ियो इन करे त चवंदा त पीपल्स पार्टीअ जे दौर में जेका स्ट्रेटजी उहा बेस्ट पॉसिबल हुई जो हुननि ताहिर कादरी खे बिल्कुलु हवा कढी छॾी कंटेनर मां हुनखे कढी ऐं हुननि पैकअप करे वापसि कयो हिननि त बल्कि अञा कंटेनर त वॾी ॻाल्हि आहे अञा आयो पे हुन खां अॻु में एॾो मास खड़ो करे छॾियो जंहिंमें ख़ुदि शहबाज शरीफ़ ऐं पंजाब गवर्नमेंट बुरी तरह फाथल आहे राना सनाउल्लाह फारिग थियो आहे राना मशहूत आयो आहे पर अञा ताईं मामिलो हल कोन पियो थिए हू चवनि FIR कटियो इहो ख़ुदि मामिलो बि ईंदड़ लॉन्ग मार्च ऐं हुकूमत मुख़ालिफ़ तरीक़े में की एजेंडा हूंदी त सानिया मॉडल टाउन में जेको थियो आहे उनजे अंदरि 90 माण्हुनि खे तव्हां गोलियूं हुयूं ऐं 10-12 माण्हू मुआ हुननि जो छा पिया कयूं सिकंदर हाणे ॾिसो जेकॾहिं इमरान ख़ान ईअं अचे थो अची त लॉन्ग मार्च वठी थो अचे तकरीरूं करे ऐं निकिरी थो वञे त पोइ ऐं मुस्तक़बिल छा वञी इमरान ख़ान जो बीहंदो अता इहो ई त इमरान ख़ान लाइ वॾो सुवालु आहे त या त हू एजिटेटिव पॉलिटिक्स एहतजाजी छॾे ऐं सीरियस पंहिंजे पाण खे बणाए छॾो नेक्स्ट फ्यूचर हिन रीजन जे अंदरि KP में पंजाब में इमरान ख़ान जो आहे तव्हां बाय इलेक्शन सभु खणी ॾिसो बिल्कुलु त उन में इमरान ख़ान पीपल्स पार्टी नज़र कोन पई अचे चौधरी सां बिल्कुलु वाइप आउट थी आहे ॿी का फोर्स कोन्हे का इमरान ख़ान जो त वॾे में वॾो फ्यूचर आहे हिन मुल्क में मुक़ाबिलो बि कोन्हे को नवाज़ हुकूमत इहो पाकिस्तान जी हिस्ट्री रही आहे जॾहिं जेका बि हुकूमत हिकिड़ो दफ़ो गवर्नमेंट कंदी आहे ॿियो दफ़ो आउट थी वेंदी आहे पंजाब में ॿीहर नवाज़ शरीफ़ खे इन करे हुकूमत मिली जो हू हमेशह पंजाब हुकूमत मर्कज़ जे ख़िलाफ़ अपोज़िशन जो रोल प्ले कयो इन जो मतिलबु आहे नेक्स्ट टाइम PMLN जी गवर्नमेंट न हूंदी ऐं तमामु घणा चांसिस PTI गवर्नमेंट जा आहिनि हाणे इहो इमरान ख़ान ते आहे त हू पंहिंजियूं इहे जेके एब्रप्ट उन टेंडेंसीज़ आहिनि उहे कट करे हिकिड़ो मेच्योर पॉलिटिशियन तौरु 35 एमिनेंस अथसि सेनेट अचे पई नेक्स्ट ईयर मार्च में सेनेट जे अंदरि नुमाइंदगी हुजे KP जे अंदरि गवर्नमेंट आहे परफॉर्म करे ऐं KP जे अंदरि गवर्नमेंट मां इहे सिग्नल्स आया आहिनि रिपोर्ट्स ॿियनि त काफ़ी बहितर पिया परफॉर्म कनि ऐं गवर्नमेंट ठीकु थी वञे कुझु फाउंडेशन ख़ासि करे करप्शन जे हवाले सां मेगा प्रोजेक्ट्स जे हवाले सां जिन जो मतिलबु आहे इमरान ख़ान जो जेको मॉडल आहे डिलीवर करे मां तव्हांखे साबित कंदुसि त मां बेस्ट ऑप्शन आहियां जीअं शौकत खानम आहे नमला ॿिया मामला आहिनि त KP गवर्नमेंट ख़ुदि सेनेट नेशनल असेंबली ऐं इन सॼे पार्लियामेंट मां हू साबित करे पंहिंजे पाण हिकिड़ो ज़िम्मेदार माण्हू आहे जेको हुनखे क्वालिफाई कंदो टू बिकम नेक्स्ट प्राइम मिनिस्टर अदरवाइज़ हाणे इमरान ख़ान लाइ त हू या त बल्कि एहतजाजी सियासत करे इन प्रोसेस में ई लॉस थी वञे ऐं PTI त रहे पर इमरान ख़ान माइनस थी वञे त शाह महमूद या को ॿियो माण्हू टेक ओवर करे या त हू पंहिंजो पाण खे इन टोन में रखे उहो हुनखे सियासी तौर ते फ़ाइदेमंद ॿिया त हू इन टोन में रखंदो त माण्हू एजिटेटिव रहंदा साल थी वियो इन 3 साल ॿिया बि रखो त जॾहिं नेक्स्ट गवर्नमेंट वेझी अचे या नेक्स्ट गवर्नमेंट लाइ पॉसिबिलिटी अचे इलेक्शन जी त माण्हू ईअं ई हुजनि पर तव्हां 4 साल माण्हुनि खे रोडनि ते नथा रखी सघो इहा स्ट्रेटजी इमरान ख़ान खे 14 अगस्त जे अॻु पोइ क्लियर करणी पवंदी त नेक्स्ट हू 3 साल बल्कि जेके 4 साल आहिनि हू गवर्नेंस ते ध्यानु ॾींदो ऐं हिकिड़ो रिस्पॉन्सिबल पार्लियामेंटेरियन तौरु PTI खे साम्हूं वठी ईंदो हुकूमत सां तावन करे PP सां बि वर्किंग इक्वेशन डेवलप करे ऐं मोर ओवर पंहिंजो पाण खे फ्यूचर जे लाइ पिच ऑन करे एज़ द बेस्ट पॉसिबल प्राइम मिनिस्टर सिकंदर ॾिसो एजुटेशन ठीकु आहे हिकिड़ो जमहूरी हक़ आहे पर उहा ई ॻाल्हि आहे त उनखे केतिरो कंटिन्यू करे सघंदा करे ऐं जेकॾहिं ईअं ई छॾे हलिया था वञनि अध में त पोइ मुस्तक़बिल छा ईंदो पर ॿी ॻाल्हि जेको हुकूमत ख़ुदि मौक़ो ॾिनो आहे हिननि खे त इलेक्शन रिफॉर्म्स अचो पार्लियामेंट में कमेटी बि ठही वई आहे ऐं उते संजीदा आहिनि ॿियूं दुरियूं बि पीपल्स पार्टी तव्हां ॻाल्हि कई पीपल्स पार्टी खे बि सभिनी खां पहिरीं ROs जी इलेक्शन जो जेको नारो उहो आसिफ अली ज़रदारी आयो पर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे तमामु घणा हिन ते तहफ़ुज़ात हुआ पर उन जे बावजूदि वेठा आहिनि प्रोसेस में ऐं इहो जेकॾहिं इलेक्शन रिफॉर्म्स पार्लियामेंट जे थ्रू थियनि था त उन सां तब्दीली बि अची सघे थी उन ते वधीक फोकस करण जी ज़रूरत कोन्हे हिन वक़्तु सभिनी पार्टियुनि खे उन ते ई फोकस करण जी ज़रूरत आहे छो जो ॾिसो जेका बि चेंज तव्हां चाहियो था इनकलाब वारी चेंज त इहो हिकिड़ी ॾिसो न इहो त हिकिड़ो ख़्याली पुलाव थी सघे थो जेका बि रियल चेंज अची सघे थी मसलन पीपल्स पार्टी जो माण्हू ख़ुशि न आहे उन्हनि उनखे बूट आउट करे छॾियो मिसाल या धुरन कयो नवाज़ शरीफ़ मां ख़ुशि न आहिनि अगरि इमरान ख़ान खे एॾो वॾो वोट पियो आहे सेकेंड लार्जेस्ट पार्टी आहे 8.7 मिलियन वोट्स आहिनि हुनजा मुल्क जे अंदरि उनखे मल्टीप्लाई करे सघे थो त हू इलेक्शन सुधारनि ते ध्यानु ॾिए इलेक्शन सुधारण में 2 वॾियूं शयूं आहिनि अॻु में प्रॉब्लम हूंदो त नादरा वटि हिकिड़ो इलेक्ट्रॉनिक डेटाबेस हुजे अवेलेबल आहे हाणे ॿियो इहो आहे तव्हां बायोमेट्रिक सिस्टम जे ज़रिए तव्हां थंब इम्प्रेशन जे ज़रिए वर्किंग करायो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग करायो ऐं प्लस जेको ROs जो निज़ाम आहे हुन में अदलिया जो रोल न हुजणु घुरिजे नेशनल जुडिशियल पॉलिसी जे अंदरि इहो तय हो त जजिस जेके आहिनि उहे एज़ ROs तौरु वर्क न कंदा पर पोइ आख़िरी वक़्त में इमरान ख़ान जो ई मुतालबो इमरान ख़ान जो मुतालबो वठी अचो हाणे हिनखे माइनस करणु घुरिजे जेके 4-5 वॾा ज़बरदस्त सुधार आहिनि
त वोटर लिस्टूं वेरीफाई थियूं, वॾे में वॾो सुधार हो पोइ इलेक्शन जो बिल्कुलु। आउटपुट पे। नंबर 2 हाणे जेको आहे उहो त तव्हां बायोमेट्रिक ते वञो। ऐं टियों इहो हूंदो त तव्हां जेके अदलिया जंहिंखां बुनियादी शिकायत आहे उन्हनि खे तव्हां डिविएट कयो ऐं इलेक्शन कमीशन जी जेका मशीनरी उनखे पावरफुल बनायो। सुभाणे जेका बि चेंज आणींदी उहा इलेक्शन जे ज़रिए अची सघे थी, बुलेट जे ज़रिए न ईंदी। इहो सही। मशहूरु नारो आहे, उहो बैलेट जे ज़रिए ईंदी। उन जे लाइ बहितर इहो आहे सभु पार्टियूं पाण मिलनि ऐं जेके जेके थी सघनि थियूं तरमीमूं। फॉर एग्ज़ाम्पल ख़ुर्शीद शाह हिकिड़ी तरमीम जी ॻाल्हि कई आहे त 4 साल टर्म हुजे, 5 साल न हुजे, माण्हू थकी था पवनि। गुड आइडिया। दुनिया जे कई मुल्कनि में अमेरिका जो सदर 4 सालनि जो हूंदो आहे, बिल्कुलु। कई दुनिया जी पार्लियामेंट्स 4 सालनि जी उन ते सोचणु घुरिजे। नंबर ॿियो इहो मुतालबो आयो आहे चीफ त इलेक्शन कमिश्नर चीफ इलेक्शन कमिश्नर जे लाइ जेको इहो शर्त आहे त रिटायर्ड जज हुजे, उहो न हुजणु घुरिजे। त और उन ते करे ॿी सघिजे। जेका साईं ख़ुर्शीद शाह अहम ॻाल्हि कई आहे उहा इहा आहे त इलेक्शन कमीशन जेको जोड़ जेका आहे, जेको ढांचो आहे, उनमें चीफ इलेक्शन कमिश्नर जी हूअं जेकॾहिं ॾिसजे वोटिंग पावर जे हिसाब सां उनजी हैसियत हिकिड़े आम मेंबर जी आम आहे। मेंबर जी आहे। 4 मेंबर ॿिया आहिनि त 4 पंज मेंबर, हूअ। हा, त हुनखे को अहिड़ो एक्स्ट्रा पावर्स त कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके 4 सूबाई मेंबर आहिनि जेके सूबनि मां खयल आहिनि, उन एतिरा त तमामु घणा उन ते आहिनि तहरीक इंसाफ़ जा ऐं ॿियनि पार्टियुनि जा, त उनमें बि त को ज़ाहिर तब्दीली आणणु खपे। हाणे त तव्हां तमामु अहम ॻाल्हि त अची आहे, उहा इहा आहे जेके चइनी सूबनि जा इलेक्शन कमीशन में नुमाइंदा आहिनि। असुल प्रॉब्लम उते आहे PTI खे, पीपल्स पार्टी खे, सभिनी धुरनि खे इहो फोकस करणु घुरिजे हिन वक़्तु अॻम त इहा इलेक्शन कमीशन जी तश्कील न थियणु घुरिजे। बिल्कुलु। जेको मुतालबो कनि पिया त इहे रिज़ाइन कनि, मुस्तफ़ी थियनि ऐं नए तरीक़े सां फ्री फेयर इंडिपेंडेंट पैनल तौरु 4 ॿिया माण्हू अचनि, उन मां चीफ इलेक्शन कमिश्नर बचे। उन खां पोइ रिफॉर्म्स जेको पैकेज आहे जंहिंमें चीफ इलेक्शन कमिश्नर जा पावर वधाया वञनि पावर मेंबर्स जे वधाया भेट में। वञनि। ऐं उन खां पोइ उन में इंडिया जो मॉडल आहे। असां वटि तव्हां ॾिसो इंडिया जे अंदरि हिकिड़ो वॾो मॉडल आहे त जीअं ई टर्म गवर्नमेंट जो पूरो हूंदो आहे त उते केयरटेकर गवर्नमेंट न हूंदी आहे, इलेक्शन कमीशन सॼो मामिलो कंदी आहे। असां वटि केयरटेकर गवर्नमेंट जी जेका इहा नथ लॻल आहे, जंहिंमें सेठी खां वठी अलाए केतिरा माण्हू ख़्वार ख़राब थिया हिन मुल्क जे अंदरि। न, सिटिंग गवर्नमेंट पाण चूंडू कराईंदी आहे न, पाण कराईंदी आहे या त पाण कराए, पर इलेक्शन कमीशन बाइख्तियार हुजे त हिन खे रिफॉर्म्स माना उनजी मौजूदगी में इलेक्शन जो सॼो अमल इलेक्शन कमीशन अमल थी सघे थो। ऐं उन जे लाइ उहो तॾहिं हूंदो, उन ते बि सिटिंग गवर्नमेंट ते इल्ज़ाम ईंदो आहे जीअं असां पाकिस्तान में अचे थो। पर जेकॾहिं इंडिपेंडेंट हुजे, फ्री फेयर इंडिपेंडेंट इलेक्शन कमीशन हुजे त उहा इहे जेके बि शयूं उहे आणे सघे थी। ऐं इहो वाहिद हल आहे जंहिं ते मुंहिंजो ख़्यालु आहे इमरान ख़ान खे बि अचिणो पवंदो। ऐं PTI जो जेका PAT आहे पाकिस्तान अवामी तहरीक, एॾो सीरियस फोर्स कोन्हे का। ॿियूं धुरियूं आहिनि। तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी हिकिड़ी कोशिशि कई अहिड़ी तरमीम जी सूरत में मुल्क जे अंदरि कई अहिड़ा कम आहिनि जेके गुज़िरियल 4-5 ॾहाकनि खां न थिया, हुननि पॉसिबल करे ॾेखारिया आईनी फ्रेमवर्क जे अंदरि। इहा अलॻि ॻाल्हि आहे त सूबनि जी कैपेसिटी कोन्हे का, ख़ासि तौर ते सिंध जी एतिरी कैपेसिटी कोन्हे का। जेतिरो पैसो वियो आहे, जेतिरा अख़्तियार विया आहिनि, हुनखे ख़बर ई कोन थी पए त हुनखे कीअं हलाइजे, कीअं मैनेज कजे। त इहो बहितरु हूंदो त हीअ धुरियूं सभु राज़ी थियनि ऐं जेको रिफॉर्म आणणो आहे उन रिफॉर्म पैकेज ते थियनि, पोइ बेशक पार्लियामेंट में खणी अचनि। 3 वॾियूं फोर्सिस पार्लियामेंट जे अंदरि PTI, PMLN, पीपल्स पार्टी चाहिनि, जेका तब्दीली चाहिनि 2/3 मेजॉरिटी सां ॿिन्ही हाउसिस मां पास कराए सघनि थियूं। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इमरान ख़ान खे इन तरफ़ वधीक सोचणु घुरिजे। ऐं जेको हू आहे इनकलाब ऐं सुनामी वारो जेको बिल्कुलु गैर पार्लियामेंटी हिकिड़ो बुलेट वारो रस्तो आहे ऐं अनारकी वारो आहे, उनखे तर्क करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं कंदो त इमरान ख़ान जी उन में वधीक उनजे लाइ बहितरी आहे बनस्बत ताहिल क़ादरी वांगुरु डेस्परेट रहण जी। अच्छा, हाणे सिकंदर हिकिड़े पासे ॾिसो ही सभु मामला आहिनि, हिकिड़े पासे पाकिस्तान अवामी तहरीक आहे, ॿिए पासे तहरीक इंसाफ़ आहे, ॿियूं धुरियूं बि आहिनि, MQM बि हाणे वर खुंजे पई। इन सॼे माहौल में जॾहिं हुकूमत खे उन्हनि खे मोह ॾियणो आहे इन्हनि धुरियुनि खे, इहा ॿी ॻाल्हि आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सपोर्ट करे पई मौजूदा हुकूमत खे, पर हुकूमत जे अंदरि जेको उन्हनि जे रंधिणे में रोलो आहे, जेके मुख़्तलिफ़ ग्रुप्स ठही विया आहिनि, MNAs खे जेके हज़ारे शिकायतूं जिन सां मिलूं था असां, माना जिन सां वज़ीर आज़म मुलाक़ात करण लाइ तयारु कोन्हे, चौधरी निसार वारो सॼो एपिसोड तव्हांजे साम्हूं आहे। त इन सूरत हाल में जॾहिं अंदरि रंधिणे में रोलो हुजे त इन्हनि चैलेंजनि खे कीअं इहो हुकूमत मोह ॾेई सघंदी? इहा बि तमामु इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त जेको PMLN जो जेको गवर्नेंस स्टाइल आहे, स्पेशली मियां नवाज़ शरीफ़ फैमिली जो, उहो हाणे त बिल्कुलु ख़ानदान ताईं महदूद रहिजी वियो आहे। मियां साहब उनजो भाउ हमज़ा शहबाज़ पंजाब जे अंदरि मिट करे थो, अचानक मरियम जो बि लॉन्च थी आहे ऐं नेशनल 2 वॾा इदारा उनखे ॾिसे हिकिड़ो पूरी जो पूरी फैमिली इंटरप्राइज़ वारो तस्वर जेको आहे मियां साहब उन मां निकितो कोन्हे को। पहिरियां सऊदी हुननि जा आइडियल हूंदा गवर्नेंस में, हाणे टर्किश मॉडल बि उन्हनि वटि आहे। त मतिलबु उहो उनजे अंदरि ई हुजे, जंहिंजे करे MNAs जो, सेनेटर्स जो, MPs जो को वाली वारिस न आहे ऐं हू तरक़ियाती कमनि में DC, SP, ब्यूरोक्रेसी, सेक्रेटरी ऐं ॿिया जेके स्ट्रक्चर्स हुनजा मुताज आहिनि। हिकिड़ो त प्रॉब्लम आहे, उहो अंदरि अनलिस्ट तमामु वॾी आहे। ॿियो जेको चौधरी निसार वारो मामिलो आहे, चौधरी निसार जो अॻे रोल हूंदो हो, तव्हांखे यादि आहे त एस्टाब्लिशमेंट सां फ़ौज ऐं हुन सां ट्रैकरी करण वारो, ऐं उहो तेसीं ताईं हो जेसिताईं हुनजो भाउ ज़िंदा हो। जनरल इफ्तिखार जेको लेफ्टिनेंट जनरल हो,
ऐं उन लाइ चवंदा त इहो मिस मैच थी वियो, जनरल इफ्तिखार खे पॉलिटिक्स करणु घुरिजे ऐं चौधरी निसार खे फ़ौज में हुजणु घुरिजे। 2 साल अॻु उन जी डेथ थी वई, उन जे करे जेको चौधरी निसार जो की लिंक हूंदो हो फ़ौज सां उहो लॉस थी वियो आहे। इन करे हाणे मियां साहब छा थो करे, अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो आर्मी चीफ सां बि ऐं ॿियनि मामलनि में डायरेक्ट पाण डील थो करे, जिन करे चौधरी निसार जो कोई एॾो सच रोल कोन्हे को। चौधरी निसार अवामी माण्हू बि कोन्हे को, हथ मिलाइण बि तव्हांखे ख़बर आहे त पसंदि न कंदो आहे, ऐं हल्के जे माण्हुनि सां बि न मिलणु पसंदि कंदो आहे। हुनखे त ॿिया प्लसिस आहे जिन करे फ़ाइदो वठंदो, ऐं भाउ हुनजी सॼी वर्किंग कंदो, ऐं प्लस हल्के अंदरि ॿिया मामला। त चौधरी निसार जो जेको फैक्टर आहे तव्हां ॾिसो त ईंदड़ ॾींहंनि में वधंदो, ऐं चौधरी निसार अल्टीमेटली लेटर ऑर सूनर PMLN छॾे वेंदो, ऐं इहो PTI खे वधीक चांसिस, इमरान ख़ान चए पियो त उन लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि, उहो चांसिस ओॾा हूंदा। लेकिन ख़ुदि PMLN खे सोचणु घुरिजे त इहो फैमिली लिमिटेड एंटरप्राइज़ करे जेको हलाइनि था पार्टी खे, उन मां हू निकिरनि, ऐं ॿियो जेको हुनजो MNA आहे, सेनेटर आहे, पार्लियामेंटेरियन आहे, MP आहे, जेको उन जेको वाली वारिस कोन्हे को, उनजी हिकिड़ी इंपॉर्टेंस हुजे थी, उहा हुनखे करणी पवंदी। बाक़ी कैबिनेट जे अंदरि ॿिया ॿ जेके मेजर ग्रुप आहिनि जेके ॿुधण में था अचनि, त ख्वाजा आसिफ आहे या इसाक डार, इहे ॿ एक्चुअली ग्रुप न आहिनि, हिकिड़ो ई ग्रुप आहे। इहो मियां साहब जो प्रो ग्रुप आहे, ऐं चौधरी निसार जेको आहे उहो तव्हां ॾिसो त इलेक्शन खां अॻु में चौधरी निसार अटैम्प्ट कई। चौधरी निसार खे हिननि इलेक्शन जे अंदरि सूबाई सीट पिंडी मां न ॾिनी, चौधरी निसार आज़ादु उम्मीदवार तौरु विढ़ियो। मां इन मतिलबु चौधरी निसार जूं टेंडेंसीज़ ॿियूं बि आहिनि, ऐं हू बि चाहींदो ज़िंदगी में त मां हिकिड़ो दफ़ो भला चीफ मिनिस्टर थियां, अगरि प्राइम मिनिस्टर नथो थी सघां, ऐं चीफ मिनिस्टर पंजाब हुनखे PTI करण जे लाइ ज़्यादा सोचे सघे थी बनस्बत PMLN जी। सो आई फी के चौधरी निसार कुझु अर्से खां पोइ तव्हां ॾिसंदा त PMLN खे खां बाक़ाइदा। चलो टाइम ब्रेक जो थिया नारी हलूं था ब्रेक ते, ब्रेक खां वापसि अची असां कोशिशि कंदासीं जनरल रिटायर परवेज़ मुशर्रफ जो जेको मुस्तक़बिल आहे। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाणे सिकंदर चौधरी निसार जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कई पई, मुस्लिम लीग नून में अंदरि जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे ज़ाहिर हलनि पिया। ओवरऑल चौधरी निसार खे जिते ॿिया तमामु घणा तहफ़ुज़ात हुआ, उते जेको तव्हांखे यादि हूंदो जॾहिं जनरल रिटायर परवेज़ मुशर्रफ पेशी लाइ ईंदे ओचितो पिंडी हलियो वियो, हा वञी अस्पताल दाख़िल थियो, त उन में चवंदा चौधरी निसार जो तमामु वॾो किरदारु हो। ऐं उन खां पोइ जॾहिं हू वरी आयो, जॾहिं फ़र्द जुर्म हुन ते लागू थी, त इहो चयो पियो त उन वक़्तु इहा ख़ातिरी कराई हुई वॾनि भाउरनि खे त रुॻो फ़र्द जुर्म लागू थिए पोइ हुनखे असां इजाज़त ॾींदासीं भले मुल्क खां ॿाहिरि हलियो वञे। पर ऐं मौक़े ते वरी मुस्लिम लीग नून जी क़यादत फिरी वई, ऐं चौधरी निसार इन में सॼो मुख्य किरदारु उनजो हो, ऐं उहो इन ई ॻाल्हि तां बुनियादी शइ इहा हुई जंहिं तां उहो नाराज़ थियो आहे। हाणे चौधरी निसार ऐं मियां साहिब जे विच में ठा थियो, रायविंड में ॻाल्हियूं थियूं, पोइ वरी कल्ह तव्हां ॾिठो 3 कलाक PM हाउस में उन्हनि जी मुलाक़ात बि हली आहे। हाणे इतला इहे आहिनि त को हुकूमत सेफ एग्ज़िट ॾियण लाइ तयारु थी वई आहे परवेज़ मुशर्रफ खे। मौजूदु सूरत हाल में जॾहिं हिकिड़े पासे ECL वारो केस सुप्रीम कोर्ट में पियो आहे, गद्दारी जो केस हले पियो, ॿिया मुख़्तलिफ़ केसिस मुख़्तलिफ़ अदालतुनि में आहिनि, हुकूमत वटि तव्हांखे नज़र अचे थो को रस्तो अहिड़ो आहे जो परवेज़ मुशर्रफ खे को सेफ एग्ज़िट ॾेई सघे? अथा बिल्कुलु प्लेन अगरि वर्ड्स में चइजे त हुकूमत वटि त शायदि को अहिड़ो ऑप्शन न आहे जो हुनखे सेफ एग्ज़िट ॾिए। हाणे मामिलो अदालतुनि वटि बि तव्हां ॾिसो सिंध हाई कोर्ट इजाज़त ॾेई छॾी बिल्कुलु, ऐं ECL मां नालो हटाए हिन जी ॻाल्हि सिफ़ारिश कई हुन फेडरल गवर्नमेंट खे, वरी सुप्रीम कोर्ट उनखे सेट असाइड कयो ऐं मामिलो थियो। त हाणे इहो सॼो अदालतुनि जे अंदरि मामिलो हाणे इहो थी सघे थो त मुशर्रफ जे लाइ केसिस जो पिंजोड़ त एॾो ख़तरनाक आहे, समूरा केसिस जो उन मां को हिकिड़ो बि केस हलियो त मुशर्रफ त मुल्क मां नथो वञी सघे, इहो त पॉसिबल ई न आहे, जेको नवाज़ शरीफ़ बज़द आहे। वाहिद हल सिर्फ़ु हिन मामले में इहो ई आहे जेको तव्हां बि ॻाल्हि कई त कुझु धुरनि जो हल कढियो हो त फ़िलहालु त मुशर्रफ वञणु ॾिनो वञे, उहो इहो आहे त हिन खे बीमारी जे बहाने, सिहत जे मामले ते या कंहिं ॿियनि बुनियादनि ते फ़िलहालु ECL मां नालो हटाए हिनखे मुल्क मां वञणु ॾियणु घुरिजे, पोइ बाक़ी केसिस पिया हलंदा त आया मुल्क मुशर्रफ में। इहो वाहिद ऑप्शन आहे जंहिंमें इहो थी सघे थो त कोर्ट्स वरी वञनि ऐं हिनखे ॾियनि ऐं उन खां पोइ वञे। बाक़ी जेके ॿिया केसिस आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल गद्दारी वारो जो केस आहे, लाल मस्जिद जो केस आहे, लाल मस्जिद जो आहे, बुगटी वारो केस आहे, ऐं तमामु सीरियस केसिस आहिनि। बुगटी केसिस जी त सूरत हाल मां तव्हांखे ॿुधायां त हर 15 ॾींहं पेशी थिए पई, आफ्ताब शेरपाऊ इस्लामाबाद मां होॾे वञे पियो कोर्ट, ऐं सीरियस तरह सां केसिस हलनि पिया। उनजो मतिलबु मुशर्रफ त हर अहिड़े पिंजोड़ मां जो केसिस मां न निकिरी सघंदो, वाहिद हल त मुल्क मां एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां नालो निकिरे, वञे वापसि न अचे। ऐं मियां साहब बि चाहींदो ईअं ई थिए। हाणे हू केरु बि ज़िमेदारी खणण लाइ तयारु न आहे, कोर्टूं पाण खणण लाइ तयारु न आहिनि, ऐं हुकूमत त बि खणण लाइ तयारु न आहे। इन बिटवीन रस्तो इहो आहे त हाणे ॿई धुरियूं थकियूं न अचे, हुननि बाल होॾां फिटी कयो, हुननि होॾां फिटी कयो। हाणे अगरि कोर्ट वञणु ॾींदी
त एॾो को ज़्यादा प्रेशर न हूंदो ऐं हुकूमत बि चाहींदी त जेको हिकिड़े तरफ़ हे जेको नओं बहरान थियो आहे सियासी बहरान जंहिंमें इमरान ख़ान इनकलाब सुनामी ऐं ताहिर क़ादरी हिननि खे मुंहुं ॾियण जे लाइ जेको एस्टाब्लिशमेंट सां देरीनान जो झगड़ो हलियो पियो साल खां वठी मियां साहिब जो त जेको पोयनि 10-15 सालनि खां वठी उन मां जान छॾाइण जो रस्तो आहे त हिन मुशरफ खे वञणु ॾिनो वञे। पहिरियां त मुशरफ वञण लाइ तयारु बि हो, मामला बि सभु सेटल आहे, पर नवाज़ शरीफ़ बज़द हो, उनखां पोइ कोर्ट जो मामिलो आयो ऐं हाणे ॾेई वेठी सूरत हाल इहा आहे जो हाणे जेको कुझु थींदो इहो गवर्नमेंट नथी करे सघे। कोर्ट मां ईंदी त इंटीरियर मिनिस्ट्री ECL माना हाणे हुकूमत को रुकावट पैदा कोन कंदी जेकॾहिं कोर्ट मां थी जेकॾहिं कोर्ट मां आयो त हुकूमत रुकावट पैदा न शायदि कोर्ट में बि एतिरो हू इनखे डिफेंड ऐं अकरम शेख बि तव्हां ॾिसो त हुनजो मौक़िफ़ में काफ़ी लचक आई आहे ऐं ख़ुदि जेको फ़ारूक नसीम आहे जेको MQM जो सेनेटर बि आहे ऐं वकील बि हो ऐं मुशरफ केस करे ज्वाइन कयो, हुन काफ़ी हुन केस खे कूल करे छॾियो आहे ऐं हाणे उहो तनाव उहो ज़िद शिदत ऐं टकराव जेको अहमद रज़ा कुसूरी ऐं केस अंदरि घटि हलंदो ऐं ॿाहिरि बयान हाणे अंदरि केस ज़्यादा पियो हले त कहिड़ियूं पॉसिबिलिटीज़ आहिनि निटिग्रिटीज़ वर्कआउट कजनि जंहिं मां का धुर ऑफेंड बि न थिए ऐं रस्तो बि निकिरे ऐं मुशरफ मां बि जान छुटे त उनजे लाइ लाइकलीहुड इहा आहे त गवर्नमेंट कोर्ट खे ऑनर करे सघे। ॾिसो न हाणे हुकूमत जा जेके इरादा आहिनि कुझु ॾींहं अॻु में अकरम शेख जो इहो बयानु आयो त असां ईंदड़ 3-4 ॾींहंनि में सभु जेके असांजा शाहिद आहिनि उन्हनि जूं शाहिदियूं थी वेंदियूं ऐं उनखां पोइ वरी 264 तहत जनरल मुशरफ खे कोर्ट में पेश थियणो पवंदो हिकिड़ो भेरो ॿीहर ऐं पोइ उनजो बयानु बि थींदो ऐं सभु कुझु थींदो। पर ओचितो असां ॾिठो त अञा पोयां 2-3 शायदि रहियल हुआ। कल्ह ओचितो महीने लाइ तक़रीबन केस जी सुनवाई मुलतवी थी हुई, न अकरम शेख कुझु हो न हुकूमत पारां का ॻाल्हि थी त इन मां त महसूसु इहो पियो थिए शायदि केस जी सुनवाई मुलतवी थी हुई, न अकरम शेख कुझु हो न हुकूमत पारां का ॻाल्हि थी त इन मां त महसूसु इहो पियो थिए शायदि अंडरस्टैंडिंग जेका आहे ॻुझी तौर ते अंडरस्टैंडिंग हिननि जी आहे इन महीने दौरान कुझु ॿिया मामला थी सघंदा। हेल्थ वारो रीज़न त हमेशह रहंदो या त मुशरफ जी पंहिंजी हेल्थ जेको साबित करे चुको आहे या वालदा जो मामिलो आहे या इंसानी हिकिड़ो ह्यूमनिटेरियन बुनियादनि ते बि हिकिड़ियूं पॉसिबिलिटीज़ आहिनि या मे बी साॻी इहे सुप्रीम कोर्ट खे वरी वञे दरख़्वास्त या को रस्तो ईअं ई कानून निकिरंदो ऐं गवर्नमेंट न पैदा कंदी ऐं मुशरफ वेंदो न पोइ मुल्क मां हमेशह लाइ ज़ाहिर जेकॾहिं हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फोरम ते मुखालफ़त नथी करे जनरल मुशरफ जे ॿाहिरि वञी त पोइ त सुप्रीम कोर्ट वटि बि हिकिड़ो ऑप्शन हूंदो त पर तव्हां हिन में हिकिड़ी ॿियो फैक्टर बि इम्पोर्टेंट आहे जेको तव्हांखे नज़र रखणु घुरिजे। जेकॾहिं हीउ जेको इनकलाब ऐं सुनामी वारो किसो आहे हीउ गॾु हले थो ऐं मुशरफ वरी बज़द थो थिए त मां बि हिन इनकलाब ऐं सुनामी हिसो थियणु थो चाहियां ऐं मां अहिड़ी का गवर्नमेंट खां फेवर न वठंदुसि ऐं मां मुल्क मां न पियो वञा ॿाहिरि त पोइ हीउ मामिलो ॿिए तरफ़ वञी सघे थो। पर हिन वक़्तु जेको हिन वक़्तु को सीरियस मामिलो न आहे ऐं हुकूमत बि चाहींदी अगरि मुशरफ ऐं मामले खे सेटल कजे, इमरान ख़ान खे ॿिए तरह सां सेटल कंदा ऐं हुन में अचानक ही ख़ुशी शाह ऐं जेको शाह महमूद एक्टिव थिया आहिनि इहे ॿई हिकिड़ा सीनियर माण्हू आहिनि ऐं बहितर तरह सां परफॉर्म करे सघनि था। उन में ताहिर क़ादरी वारो मामिलो ही डिफ्यूज़ कंदा जेको हिजानी कैफ़ियत मुल्क में पैदा कई आहे वर्कर्स में पॉलिटिकल कारकुननि में पंहिंजे ज़्यादा TV स्क्रीन ते ज़्यादा आहे, इनकलाब TV स्क्रीन ते ज़्यादा आहे ऐं रोडनि ते घटि आहे त उन में उहो मामिलो हूंदो ऐं हुकूमत चाहींदी त मुशरफ जे मामले मां जान छॾाए छो त मुशरफ उनखां पोइ तव्हां ॾिठो त ख़ुदि इमरान ख़ान ऐं हाणे PAT ऐं उनखां पोइ अञा वरी चोथों मामिलो हूंदो हुकूमत लाइ वधंदो एजेंडा वधंदी उन मथे सूर जे लाइ। सोशल मीडिया जे आसिरे ते जनरल मुशरफ हिते आयो ऐं हाणे वरी तव्हां सम्झो था त जेकॾहिं हुनखे को रस्तो मिले थो उहो रस्तो छॾे वरी ताहिर क़ादरी इमरान ख़ान सां गॾिजी वरी एजिटेशन कंदो हू त ख़ुदा जो शुक्र यकीनन ख़ुदा जो शुक्र हुनखे करणु घुरिजे जेके हुनजा पाप ऐं गुनाह आहिनि पर ख़ैर उन में त हुनखे फेस करणु घुरिजे पर रस्तो इहो अहिड़ो आहे जो हुन केस जी एॾी कॉम्प्लेक्सिस आहिनि ऐं कॉम्प्लेक्सिटीज़ आहिनि जो हुनखे तव्हां हुन केस खे प्रोसीड था कनि त साल लॻंदा ईअं त उहो केस कोन्हे न जीअं हाणे भुगटी केस बि आहे, लाल मस्जिद केस बि आहे, ॿिया केस ख़तरनाक केस हा त हू त जान छॾाए भॼण जी कोशिशि कंदो हिते पर ॾिसो गॾोगॾु इहा त कोशिशि थी रही आहे न इस्लामाबाद जे अंदरि हमेशह हिकिड़ी त गवर्नमेंट हूंदी आहे हुनखे बचाइण जी कोशिशि हूंदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे गवर्नमेंट खे किराइण जी कोशिशि, उहा बि त कोशिशि थी रही आहे उहा इहा त हिननि मां जान छॾाइजी जेकॾहिं हिननि 15-20 ॾींहंनि में का उनजे अंदरि का तवानाई अची वई ऐं पोज़ीशन खे पलड़ो भारी थियो त मुशरफ सिचुएशन तब्दील हूंदी पर पोइ जनरल मुशरफ खे हुस्नी मुबारक वारो अंजाम विसारणु न घुरिजे बिल्कुलु त इहो मुश्किल आहे हुनजे लाइ ऐं हुकूमत मुंहिंजो हालात ॾिसूं त ईंदड़ ॾींहंनि में कीअं डील करे फ़िलहाल त रमज़ान आहे बरकतूं ऐं सआदतूं सभिनी लाइ बराबरि आहिनि जीअं गुज़रे ईद खां पोइ ॾिसूं त बाक़ी जेको मामिलो आहे पोइ हुकूमत लाइ केतिरो टफ थिए। चलो वरी महिरबानी सिकंदर तव्हांजी। नाज़रीन हिन वक़्तु मुल्क में जेका सूरत हाल आहे उमेद त इहा ई थी कजे त शायदि अॻिते हली कुझु मामला थधा थी वञनि ऐं को इस्लामाबाद लांग मार्च जेको ऐलान थियो आहे उहो
शायदि मुलतवी थी वञे। लॻे इहो थो त जेकॾहिं आलामा ताहिरुल क़ादरी जो इनकलाब या इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च इस्लामाबाद ॾांहुं रुख़ कयो त जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में उन वक़्त जी पंजाब हुकूमत हिननि खे मुकमिल प्रोटोकॉल ॾिनो हो, ईअं प्रोटोकॉल न मिली सघे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।